अवॉइडेंट पर्सनालिटी डिसऑर्डर यानी ॿियनि खां अलॻि थलॻि रहण वारी शख़्सियत। अवॉइडेंट पर्सनालिटी जीअं लफ़्ज़ जी माना आहे अवॉइड कंदा आहिनि, ॿियनि खां परे रहंदा आहिनि। हूअं त कई क़िस्म जूं शख़्सियतूं आहिनि जिन ॿियनि खां परे रहंदा आहिनि, जेके अवॉइडेंट पर्सनालिटी जेका चऊं था यानी ॿियनि खां अलॻि थलॻि रहण जी, इन्हनि में ख़ासि ॻाल्हि इहा हूंदा आहिनि, हू पंहिंजो पाण में एतिरी अंदरि न सम्झंदा आहिनि त असां ॿियनि सां वञी मिलूं जुलूं, को दोस्तियूं रखूं, कोशिशि करे पंहिंजो पाण में रहंदा आहिनि, अलॻि थलॻि रहंदा आहिनि। उन्हनि खे थोरो अंदरि में इहो महसूसु थींदो आहे त मथां ॿिए हंधि वञूं, को सही न ॻाल्हायूं, का सही ॻाल्हि न थिए। वेंदा बि आहिनि त ॿिए हंधि ॻाल्हाइण में बि झझक कंदा आहिनि, चुप वेठा हूंदा आहिनि, कंहिंसां घणो न ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। ईअं अंदरि में जेका आहे न उन्हनि खे इहो महसूसु थींदो आहे त मथां को लफ़्ज़ चई विझां ॻाल्हाइण में, या जेका मां अलाए लॻां कीअं थो, अलाए मुंहिंजी शिकिल कीअं थी लॻे। तरह तरह जा ख़ौफ़ हूंदा आहिनि। हू कोशिशि करे ॿियनि सां इंटरेक्ट करणु, मिलणु जुलणु घटि पसंदि कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं अहिड़ा ॾिठो हूंदो आहे, काफ़ी माण्हू खे चवंदा आहियूं असां, भई छो नथो अचे, बसि न दिलि न आहे, पर उहे चाहींदा न आहिनि त मां घणो मिलूं जुलूं। बसि मालिक ईअं ठाहियो आहे, जीअं मूं पहिरियों ॿुधायो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शख़्सियतूं मालिक ठाहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ठाहिया अथई। हे बि हिकिड़ो माण्हू आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जो, जंहिंमें हू ॿियनि सां लह विचण में घटि ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त असां पंहिंजी दुनिया में हुजूं। ऐं उन्हनि खे इहो ई भउ हूंदो आहे त मथां मूंखे माण्हू सुठो न सम्झनि, एक्सेप्ट न कनि, क्रिटिसाइज़ कनि, का मूं ते का इहा उन्हनि खे ज़हन में हूंदी आहे। इन जे करे हू न कंहिं शादियुनि वादियुनि में घणो वञणु चाहींदा आहिनि, न का दावत ॾियो त उन में घणो वञणु चाहींदा आहिनि, न वरी जेको आहे अगरि का छोकिरीअ सां को जीअं चइबो आहे रिश्ते जी ॻाल्हि हूंदी त बि पोइ ते वेंदा, चवंदा मथां मूंखे पसंदि न करे छोकिरी, मथां छोकिरी हूंदी त चवंदी अलाए छोकिरो मूंखे पसंदि न करे। मतिलबु अहिड़े क़िस्म जूं कोशिशि में हूंदा आहिनि त जीअं परे रहूं माण्हुनि खां। को नओं को बिज़नेस शुरू करणो हुजे, उनमें बि झिझक कंदा आहिनि त अलाए मां करे सघां न करे सघां, अलाए छा कीअं थींदो, न कंदा, कोशिशि करे पोइ ॿियनि जेको आहे जेको हले थो उअं ई हलाईंदा रहंदा ॻाल्हि खे। अंदरि में उन्हनि खे इहो हूंदो आहे, अंदरि में जीअं इंफीरियरिटी हूंदी आहे, पाण खे घटि सम्झंदा आहिनि त अलाए ॿिए हंधि वेंदासीं त छा महसूसु कंदा माण्हू। तंहिं करे हू जेको आहे पाण खे ॿियनि खां परे रहंदा आहिनि। कॾहिं चवंदा के सम्झंदा आहिनि त असां ॾिसण में सुठा न आहियूं, या असां ॻाल्हायूं सही नथा पिया। मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़ौफ़ उन्हनि खे ज़हन में हूंदा आहिनि, जेके ज़रूरी न आहिनि त सही हुजनि। तंहिं करे का रिस्क बि न खणंदा आहिनि, कंहिं वॾे ॻाल्हि में न वेंदा आहिनि, का नई शइ शुरू न कंदा आहिनि, अवॉइड कंदा रहंदा आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हांजे घर में, असांजे घर में, ॿियनि जे घरनि में जिते किथे मिली सघनि था पिया। कोशिशि कंदासीं, अगरि ख़बर आहे त उन्हनि सां हेल्प कंदासीं त भई ठीकु आहे। अगरि उहो सम्झे बि थो ईअं त भई ॾिसो तूं हिन जॻह ते वहीं, तूं हर कंहिं तोखे इज़त ॾिनी, सभु ॻाल्हि कई, तूं सभु सुठो कयो, त हुनखे हिमथाइबो ऐं पाण बि सोचींदो त ठीकु आहे इहा ॻाल्हि आहे। पोइ हुनखे आस्ते आस्ते अहिड़ियुनि एक्टिविटीज़ में लॻाए सघिजे थो, अची सघे थो माण्हू वापसि उन सिलसिले में। थोरो टाइम लॻंदो आहे हिन ॻाल्हियुनि में, छो त ज़ाहिर आहे दवा त न आहे, पर जॾहिं माण्हू सम्झंदो पहिरियों त छा ॻाल्हि आहे, पोइ हुनखे हल करण लाइ कोशिशूं बि कंदो। इहे वीडियो जेको आहे अगरि तव्हांखे पसंदि अचे, हिनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। ऐं अगरि ॿिया के सवाल हुजनि त कमेंट सेशन में तव्हां सवाल पुछी सघो था। महिरबानी।